मौजूदा जेका सियासी जेको आर्टिफिशियल क़िस्म जो निज़ाम हूंदो आहे न उहो हली कोन सघंदो आहे। मां त घणे वक़्त खां चवां पियो त हाणे अजीब अजीब क़िस्म जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, क़यास सारायूं आहिनि। के चवनि था त मार्शल लॉ लॻी वेंदी, के चवनि था निज़ाम तब्दील थी वेंदो, के चवनि था कुझु थींदो। पर इहो ॾिसण वारी ॻाल्हि आहे त छा थो थिए, छाजे करे घणो कुझु थियणो पर शायदि ईरान जंग जे करे ईरान जंग जे करे शायदि उहो डिले थी वियो। पर का बि शइ जेका इम्पोज़ कंदो तव्हां मसलत कंदो उहा हली कोन सघंदी आहे। त कुझु न कुझु यकीनी थियणो आहे। छा थो थिए, निज़ाम थो तब्दील थिए, मार्शल लॉ थी लॻे, नई इलेक्शन थी थिए, पर बहरहाल कुझु न कुझु थियणो आहे। कराची हाई कोर्ट वकीलनि जी इलेक्शन हुई, उनखे कीअं था ॾिसो? धांधली थी आहे, वकीलनि जेको आहे जाली जेके वोटिंग आहिनि, ऑलरेडी अॻु में ई 600 वोट थियल हुया, उहे जेके हिननि पकता आहिनि सोशल मीडिया ते वायरल थी विया आहिनि। बाबा पीपल्स पार्टी जो ॿियो नालो आहे धांधली। हर इलेक्शन में धांधली आहे। तव्हां 18 वारी इलेक्शन ॾिसो, तव्हां 24 वारी इलेक्शन ॾिसो। 24 वारी इलेक्शन में मसूह ख़ान हिकिड़ी पोलिंग ते 9:30 बजे पहुतो त 4,500 वोट टोटल 3,500 वोट कास्ट थियल आहे। इन्हनि खे त को वकीलनि जी इलेक्शन हुजे या बल्दियाती इलेक्शन हुजे, जनरल इलेक्शन हुजे, धांधली खां सवाइ थी खटे ई कोन था सघनि। पोइ मजबूरी आहे वीचारनि जी त जेकॾहिं धांधली पिया कनि। सिंध जे सतह ते हींअर तब्दीली जी ॻाल्हि हले पई। अपोज़िशन जूं जेके बि जमायतूं आहिनि उहे सभई मुतहरिक आहिनि ऐं सोशल मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, उन में इहा ॻाल्हि हले पई त हुकूमत जेका आहे उहा तब्दील थिए पई। मथां खां इशारा मिलनि पिया इन हवाले सां। ॾिसो, मथां खां इशारा त कोन्हनि ऐं असां इशारनि ते कमु करण वारा बि कोन आहियूं। असां त पंहिंजे हिसाब सां जेको बि आहे लॻा पिया आहियूं, जेको बि जिदीअ में आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं बि तब्दीली ईंदी आहे त जेके ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि उहे ई ईंदा आहिनि हुकूमत में। त तब्दीली जॾहिं बि ईंदी, जेका अपोज़िशन आहे उहा ईंदी ऐं मौजूदा हुकूमत खे अपोज़िशन में वञिणो पवंदो जॾहिं बि थिए। जीअं असीं जुमानी साहब सुवाल कयो त इहो सुवाल मां रिफ्रेश कयां थो त हिकु आम माण्हू जो जेको वोट हुजे थो उनखे त माण्हू कहिड़े बि तरीक़े सां इस्तेमालु करे थो वञे, पर वकीलनि जे वोटनि खे बि गुज़िरियल ॾींहुं जेको कराची में वकीलनि जी इलेक्शन हुई उन में हज़ारनि जी तइदाद में ठपा लॻल वोट हथु कया विया। इन हवाले सां तव्हांजो छा अथव? पोइ मां साॻी ॻाल्हि कई न त हज़ारनि जी तादाद में, लखनि जी तादाद में पहिरां बि जनरल इलेक्शन में बि ठपा लॻा विया। ऐं साईं मुंहिंजा 50,000 बैलेट पेपर उन्हनि खे नेशनल असेंबली जा हर कॉन्स्टिट्यूंसी में इलेक्शन वारी राति मिली आहे। 25,000 सूबाई असेंबली जा इलेक्शन जी राति मिली आहे, जेके लॻी दॿनि में विधा विया 24 वारी इलेक्शन में। त हीअ त आदि मुजरिम आहिनि न। आदि मुजरिम जेसिताईं जुर्म न कंदो उनखे मज़ो थोरी ईंदो। हीअ आदि आहिनि वोट चुराइण जा। जेसिताईं वोट कोन चुराईंदा उनखे मज़ो कोन ईंदो। ऐं अवाम में उन्हनि खे ख़बर आहे त असांखे वोट मिलणो कोन्हे। वकील बिरादरी हुजे, कहिड़े क़िस्म जी बि इलेक्शन हुजे। मां पहिरां बि चई चुको आहियां त फेयर एंड फेयर इलेक्शन थिए जेका सिर्फ़ु जुडिशरी ऐं फ़ौज थी कराए सघे। फ़ौज ऐं जुडिशरी अगरि चाहे त फ्री एंड फेयर इलेक्शन थी सघे थी। ऐं अगरि थी त पीपल्स पार्टी खे ख़बर पइजी वेंदी त उहा किथे बीठी आहे। मुंहिंजो सियासी असेसमेंट आहे 30% खां मथे वोट नेक्स्ट इलेक्शन अगरि फ्री थी त पीपल्स पार्टी कोन खणी सघंदी। मौजूदा हुकूमत जे हवाले सां त तव्हां जेकॾहिं आवाम में वञो था, छाकाणि त तव्हां सियासी सरगर्मियूं बि शुरू करे चुका आहियो, त इलेक्शन में त अञा 3 साल आहिनि, पर सियासी हवाले सां माण्हुनि जी मोट तव्हां कीअं था ॾिसो? इलेक्शन में तक़रीबन 2.5 साल तव्हां चई सघो था। पर मां पहिरां बि चयो त हीअ टर्म पूरो थींदो मूंखे नज़र नथो अचे। या मिड टर्म इलेक्शन थिए या निज़ाम ई हलियो वञे, जेको बि थिए, पर हीअ टर्म पूरो थींदो मूंखे नज़र कोन थो अचे। ऐं असां अवाम में वञूं था, अलाह जी शुक्र इज़त थी मिले, तमामु घणी इज़त थी मिले। ऐं अवाम हाणे जॾहिं कंपेयर थी करे असां वारे दौरनि खे ऐं हिन दौर खे, अवाम जे साम्हूं रिज़ल्ट अची थी वञे। नौजवान जेके जिन्हनि असांजो दौर कोन ॾिठो, रुगो हीउ दौरु ॾिठो,
अरिड़हं साल जेके 6 साल जा हूंदा ऐं 18 साल ही दौर ॾिठो उहो त ई 18 साल जो दौर ॾिसी कंपेयर करण जी बि उनखे ज़रूरत कोन्हे का उहो त उअं ई बेज़ार थी विया आहिनि त कहिड़ी मुसीबत मां कहिड़ी बला मां फासी विया आहियूं